सलाम वालेकुम। जीअं सिंध, जीअं लतीफ़ जी ॿोली, जीअं दोस्तो सभ खां पहिरियां त जेके असांजा कॉम्पर्स अॻुवान जेके वञी रहिया आहिनि, असांजा क़ौमी कारकुन, हे जे कामरेड जेके सन वञी रहिया आहिनि साईं जी एम सईद जी सालगिरह ते, उन्हनि खे दिलि जी गहराइण सां जेको त असां भलीकार था चऊं। जेके वञी रहिया आहिनि साईं जी एम सईद जी सालगिरह ते, साईं जी एम सईद जेको सो पाकिस्तान जे ठहिराणे बि हुयो, ऐं उन खां अलावा हुन सिंधी क़ौम सां वॾी मोहबत कई, ऐं हुन जेको सो सिंधी क़ौम सां एतिरी मोहबत कई जो आख़िर में सिंधियुनि जे हक़नि जे लाइ, सिंध जे हक़नि जे लाइ, सिंधी क़ौम जे हक़नि जे लाइ हुन सॼी ज़िंदगी पंहिंजी जेका सो क़ैद काटियो। पोइ बि सिंधी क़ौम सां न सुधरी, त हुन जेल काटियो, हुन किताब लिखिया, पर पोइ बि असांजी सिंधी क़ौम कोन सुधरी। असांजी सिंधी क़ौम जा उहे ई साॻा कम, साॻियो जेको पहिरियां हुयो उहो ई कमु, 5 रुपया मिलिया बसि उन ते माना हे पिया था माना विकामजनि 5 रुपए ते। त हाणे बि इलेक्शन जा गुज़री विया ॾिठो त हाणे किथे किथे जेको सो किथे किथे तब्दीली आई, जिते माण्हू जेके सुजाॻ थिया सिंधी जेको सो दोस्त जेके हुया उहे सुजाॻ थिया, उन्हनि जेको सो पीपी खे भॼाए कढियो। पर किथे किथे जेको सो पीपी खे वरी बि वोट माण्हू ॾिना, हूअं त रड़ियूं पिया कनि, रोडनि ते पिटका लॻा पिया आहिनि। हाणे साॻियो वरी बि उन्हनि खे वोट ॾेई वरी बि उन्हनि खे पंहिंजे मथां जेको हिननि जेको सो करे छॾियो आहे त हावी। हाणे वरी पोइ हाणे तव्हां ॾिसंदव त हाणे वरी त इलेक्शन ईंदी, निंढी में इहा ख़बर पइजी वई त असां सिंधी क़ौम जा जेके ज़हन आहिनि न, ज़हन इहे असांजा ग़ुलाम थियल आहिनि। हाणे जिस्म जे ग़ुलाम हूंदो आहे उनखे आज़ादु करणु सवलो कमु आहे, हाणे जिन जा ज़हन ग़ुलाम आहिनि इन्हनि खे आज़ादु करणु वॾो ॾुखियो कमु आहे। त दोस्तो तव्हां ॾिसंदव तारीख़ खे, त तारीख़ में जेके बि सिंध सां नाइजारियूं थियूं आहिनि ऐं सिंधियुनि सां जेके नाइजारियूं थियूं आहिनि, सभु जेको त पीपल्स पार्टी हुकूमत में। जॾहिं बि कराची वारा मुहाजिर जेके बि इन्हनि ताक़त करे कई आहे पीपल्स पार्टी हुकूमत में, पीपी जी हुकूमत हुई, जिते इहे मुहाजिर जेको ताक़त कंदा हुया, जेको सिंधियुनि खे मारींदा हुया। उन खां अलावा तव्हां ॾिठो त ज़रदारी जेके ज़मीनूं सभु खपाए छॾियूं कराची जूं, जेके जेके ॻोठ हुया असांजे जेको सो सिंधियुनि जा मारूअड़नि जा, उन्हनि जा ॻोठ केरु पियो ठहिराए? ज़रदारी। हाणे ऐं उन खां अलावा जेको अॻी बोर में एम्बुलेंसूं ॿाहिरि मुल्कनि मोकिलियूं, उन्हनि जे कलर कराए पंहिंजे माइटनि खे ॾेई छॾियईं, जेके वेनू करे पिया था हलाइनि। त तारीख़ खे तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु सही आहे केरु ग़लति आहे। हे त भुटो आहे ई कोन को, माण्हुनि जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे। जीए भुटो जीए भुटो, हे हिननि जो ख़ानदान जा इहो शिकारपुर जो मिक्स आचार आहे। उहो पीउ ज़रदारी, भेण जेका इहा टालपुर, पुटु भुटो ऐं धीउ जेका आहे चौधरी, हे त मिक्स आचार आहे शिकारपुर जो, ख़ानदान त न आहे। जीअं पोइ माण्हू लॻा आहिनि, माण्हू हर कंहिंजो ख़ानदान ॾिसंदो आहे, जंहिंसां माण्हू यारी रखंदो आहे, दोस्ती रखंदो आहे, पहिरियों हुनजो ख़ानदान ॾिसंदो आहे, हिन जो ख़ानदान कहिड़ो आहे। त दोस्तो छा कजे सिंधी क़ौम खे? हाणे साईं जी एम सईद चयो आहे त जेको सिंधी क़ौम आहे मुंहिंजी महबूब क़ौम आहे। हाणे साईं जी एम सईद खे चइजे आहे हे तुंहिंजी महबूब क़ौम जा कम अथई। त दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे त हिकिड़े दोस्त चयो त माण्हू जेको असांजे मुस्लमान जेको क़ुर पढ़ी कोन सुधरिया ऐं हिंदू जेके गीता पढ़ी कोन सुधरिया, त पोइ हाणे असां जेको उन मथो हणंदा त कान सुधरंदा। जेके क़ुर पढ़ी बि कोन सुधरिया, बाक़ी जेको हिंदू चयो त गीता पढ़ी बि कोन सुधरिया, हाणे असांजे मथे हणंदा को उहे सुधरंदा? छो जो हिननि जा ज़हन ग़ुलाम लॻा पिया आहिनि। हाणे जंहिंजा ज़हन ग़ुलाम हूंदा त उन्हनि खे आज़ादु करणु तमामु ॾुखियो आहे, छो जो लालच भरिजी वई आहे हर कंहिंजी दिलि में अंदरि। जेके चापड़ूस माण्हू आहिनि उहे चापड़ूसियूं करे जेको सो माण्हुनि खे जेको सो झुकाए था विझनि, जेको सो चङनि भलनि खे झुकाए थो विझे। पैसो अहिड़ी शइ आहे चङनि भलनि खे ई झुकाए थो विझे। तो दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे, पीपल्स पार्टी जी हाणे कहिड़ी ॻाल्हि कजे, जेको 30-40 सालनि खां वठी जेको सो सिंध खे बर्बादु करे छॾियो अथनि, तबाह करे छॾियो अथनि। तव्हां वञो सिंध जा कहिड़ा बि ॻोठ आहिनि, तव्हां वञी घुमो, आहे को रोड ठहियलु, आहे का पुल ठहियलु किथे? वरी तव्हां ॾिसो, मां त चवंदो असांजे ॻोठ जेको सो असांजे ॻोठ में जेको 50 ॻोठनि जो रस्तो आहे, त मूंखे यादि ई कोन्हे त कॾहिं इहो रोड ठहियो हुयो। त हम असां जॾहिं अखि पटियो त रुॻी पथर पिया हट, त कुझु बि कोन्हे को। पोइ त अलाए कंहिंजे दौर में इहो रोड ठहियो हुयो, चवंदा त काज़ी अख़्तर जे दौर में या ज़ियालक जे दौर में कोई इहो रोड ठहियो हुयो, सदर ज़ियालक हुयो जॾहिं, त उन टाइम में रोड इहो ठहियो हुयो। उन खां पोइ त हिननि हिकिड़ी जेका बंजू हिकिड़ी ट्राली बि कोन लाथी आहे उन ते, उन रोड जे मथां। जेको सदर ज़ियालक जे टाइम में जेको कमकार थिया या मुशरफ जे दौर में के कमकार थिया, भई पोइ त कमु थिया ई कोन्हनि असांजा, को बि कमु कोन थियो आहे।
न तइलीम सही थी हले। हाणे तइलीम लाइ बि पैसा ख़र्च माण्हू करे तॾहिं वञी माण्हू पढ़ाए शहरनि में, ऐं शहर में ग़रीब माण्हू कोन पढ़ाईंदो। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, हाणे कॉन्फ्रेंस अॻुवान बीठा, उन्हनि खे वोट न कयूं साॻियो पीपल्स पार्टी खे, वरी पोइ इहे माण्हू रेडियूं कंदा, अड़े जाम से घोड़ा हे छा थियो वरी। त हाणे छा कजे हिन जेको सिंधी क़ौम खे, जॾहिं बि जेके बि धारिया अचनि था, केरु थो हाणे पीपल्स पार्टी थी हाणे, उहो इन करे पीपल्स पार्टी हाणे थी छो जो इन्हनि उहे वोट हिननि खे मिलंदा, PPR खे वोट मिलंदा, इन करे धारिया आणींदा आहिनि जो सिंधियुनि खे कंट्रोल में कंदा आहिनि, उहो सिंधी क़ौम हिननि जे कंट्रोल मां निकिरी वेंदी। त छा कयूं, सिंधी क़ौम अञा ताईं निंड पई आहे, ख़बर न आहे त चवंदा आहिनि त जाॻिया आहियूं, पर जाॻियो त केर बि कोन्हे को, सभु निंड ई पिया आहिनि। बसि के जेके जाॻिया आहिनि सो जाॻिया आहिनि, उहे नज़र में अचनि था पिया। जन तब्दीली आंदी, जन PP खे जेको किराए विधो, जेको पंहिंजे तकनि में इहे दोस्त जेके हुया, इन्हनि पंहिंजो थञ मल्हायो आहे, सिंध जो थञ हिननि मल्हायो आहे। ॿिया जे कॉम्प्रस त वीचारा मथो हणी रोडनि ते, जेको उन्हनि खे मथे में सूर पइजी वियो आहे, पर पोइ बि माण्हुनि में का तब्दीली अचे ई कान थी, छाकाणि कॉम्प्रस ते बि। सो दोस्तो तव्हांजी महिरबानी, तव्हां दोस्त जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि हुजे लाइक ऐं शेयर कजो, असांजो फेसबुक पेज अथव हुनखे फॉलो कजो, ऐं दोस्तो यूट्यूब चैनल अथव असांजो, हुनखे सब्सक्राइब कजो। त दोस्तो तव्हांजी महिरबानी।